अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़ ऐं आउं आहियां अमदाद पठान। SP सिजावल मोहतरमा स्वाही अज़ीज़ तालपुर पारां डिस्ट्रिक्ट जर्नलिस्ट फोरम ज़िले सिजावल जे मान में SP ऑफिस में चांहि पार्टी ॾिनी वई, जंहिंमें डिस्ट्रिक्ट जर्नलिस्ट फोरम जे ज़िले सदर सूरज सिजावली, जनरल सेक्रेटरी आकाश ज़हूर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी इमदाद मेमन, जाती ईवान सहाफ़त सदर सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, बठोरो प्रेस क्लब जे सदर शाहिद समूह, दड़ो प्रेस क्लब जे सदर एजाज़ अख्तर मेमन, सिंध प्रेस क्लब दड़ो जे जनरल सेक्रेटरी गुल मोहम्मद शाह चूर, जमाली प्रेस क्लब जे सदर ग़ुलाम मुस्तफ़ा मेमन, ऐवान सहाफ़त चूर, जमाली जे सदर वक़ार मेमन, ऐवान सहाफ़त जाती ऐं ॿियनि सहाफ़ियुनि शिरकत कई। हिन मौक़े ते SP स्वाही अज़ीज़ तालपुर चयो त सहाफ़त अंताई मुक़दस पेशो आहे ऐं सहाफ़ी पंहिंजी ज़िंदगी ख़तरे में विझी माण्हुनि जे मसइलनि खे निर्वार कनि था। हिन चयो त पुलिस प्रेस जी गॾियल ताउन सां अमन अमान मंशात ऐं ॿियनि बुराइयुनि जो ख़ात्मो करे सघिजे थो। हिन चयो त संदसि 8 महीननि जे मुक़रर में ज़िले में ॾोहनि मंशात चोरियुनि ऐं फुरनि ते काफ़ी क़दुरु कंट्रोल कयो वियो आहे। DIG हैदराबाद पारां सिजावल ज़िले खे पूरे डिवीज़न में ॾोहनि मंशात ते कंट्रोल सबबि मञता एवॉर्ड ॾिनो वियो आहे। हिन चयो त सहाफ़ियुनि जी मदद सां हिन ज़िले खे मिसाली ज़िलो बणायो वेंदो। हिन मौक़े ते हिन पूरे ज़िले जे पुलिस खे कंट्रोल मैसेज ज़रिए हुकुम जारी कयो त सहाफ़ियुनि ऐं उस्तादनि सां अदब ऐं एहतराम सां पेश अचण सां गॾु संदनि मसइला अवलियत जे बुनियाद ते हल कया वञनि ऐं पुलिस प्रेस जे राब्ते खे वधीक मुस्तहकम करण लाइ पुलिस ऐं प्रेस जो WhatsApp ग्रुप पिणु ठाहिण जो हिदायतूं ॾिनियूं। हिन मौक़े ते जर्नलिस्ट फोरम जे सदर सूरज सिजावली SP स्वाही अज़ीज़ तालपुर साहिबा खे ज़िले जे सहाफ़ियुनि जे मसइलनि बाबति तफ़सीली आगाही ॾिनी ऐं खेसि ज़िले जे समूरनि प्रेस क्लबनि जा दौरा करण ऐं सहाफ़ियुनि जी चांहि पीअण जी दावत ॾिनी, जेका SP साहिबा क़बूल कंदे जल्द समूरनि प्रेस क्लबनि जा दौरा करण जो ऐलान कयो।